खुदा जो कसम मां सरकार जे दर्जे कुतन जो भी कुतो है। तो न समझो तू आलिम ना है, मुझो बच्चो आलिम आ, इल्म पढ़ो, इल्म जी तकरीर रही, इल्म जो नुक्तो तो नुक्ते खे वधाए काथे वञी पहुचायो आहे। छा असां अहिड़ा आहियूं जो मदीने वारे साईं खे पंहिंजो मट सम्झंदासीं? माज़अल्लाह, ख़ुदा पनाह ॾे इन अक़ीदे खां। को मट न आहे, सभु को दरजो ग़ुलाम आहे, दरजो प्यासी आहे, दरजो पांधेड़ी आहे, इथों वठंदड़ आहे, इन तरफ़ असांखे मिलंदड़ आहे। ही जेके तोहमतूं हिन आज़िज़ जे लाइ माण्हू चई रहिया आहिनि, मुंहिंजे बचे जे लाइ ख़ुदा वधीक बहितर ॼाणे थो। अल्लाह पाक इन तोहमतुनि खां असांखे पाक वठो आहे। जिन ख़ुदा जे बंदन तुंहिंजे माननि ॼाणे थो, तूं अलीम बिज़ाति सुदूर आहे। हिन आज़िज़ जे अक़ीदनि खां, इरादनि खां अल्लाह अल्लाह मुंहिंजो त ईमान इहो आहे त असां कुझु बि न आहियूं। महबूबनि जे दरनि ते जेकॾहिं को कुतो अचे वेहे न, उन जे कदमनि जी पेरनि जी दज़ बि असां खां वधीक आहे। पहिरियों अर्ज़ु इहो आहे त मुंहिंजा मौला करीम जिन हिन आज़िज़ जे मथां इहो अज़ीम बोहतान हुयो आहे, जल्दी फ़ैसिलो कर, इन फ़ैसिले में देर न कर। दुनिया ॾिसे, ज़रूर फ़ैसिलो थींदो, फ़ैसिले करण वारो मदीने जो मोड़ हूंदो, सच्चो नबी हूंदो।